शहदादकोट में उस्ताद ज़मीर खल ورسي कमेटी पारां सीनियर صحافي ऐं नाले वारे शाइर बहरान टीवी ज़िले कमर शहदादकोट जे अॻूणे रिपोर्टर ऐं वाई साहब शहदादकोट जे डायरेक्टर ज़मीर खल जी पहिरीं वरसी मलहائي खेसि ख़िराज पेश कयो वियो। वरसी तक़रीब में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल अदीबनि, शाइरनि, सहाफ़ियुनि, सियासी, समाजी, अदबी, मज़हबी तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। शहदादकोट जे मज़दूर शादीआल में उस्ताद ज़मीर खल वरसी कमेटी पारां रथियल सीनियर सहाफ़ी ऐं सिंध जे नामे वारे शाइर ज़मीर खल जी पहिरीं वरसी तक़रीब कोठाई वई, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल अदीबनि, शाइरनि, सहाफ़ियुनि, सियासी, समाजी, अदबी, मज़हबी तोड़े शहरी तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत करे भेटा पेश कई। उन मौक़े ते नाले वारे शाइर अज़ीज़ कासवाणी, मदोश भुट्टो, अहमद अली साबिर चांडियो, ममताज़ अली जोयो, वहाब पंद्राणी, शाहिद अवान, ज़वार हुसैन बख्श खल, शबीर कंबो, गनी मुजाहिद देथो, मीर अमजद अली मीरजत, मीर गेबी खान मुगेरी, मीर मुज़फ़र बिरोई, तारिक खुश्क, हयात तुनियो, मुजाहिद अवान, हुबदार मीरजत, हमल खुश्क, उर्स सिलरो, अल्ताफ़ सुमरो, अब्दुल वहीद भट्टी, पीर बख्श भट्टी, रुस्तम सुमरो, अब्दुल्ला शाह अतर, रुस्तम जमाली, न्याज़ हुसैन भट्टी, अनिल कुमार गुरनानी, एडी खोखर, प्रोफेसर अब्दुल जब्बार जूड़ेजो, फिदा चांडियो, सैयद अकबर शाह, अनवर कलीम, बाबर जागीरानी, सुनील कुमार छाबड़िया, यूनिस ख़ालिद सीलरो, साजिद ज़मीर खल ऐं ॿियनि वरसी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त ज़मीर खल हिकु शख़्स न, हिकु इदारे जी हैसियत रखंदड़ शख़्स हो। हिननि जो चवणु हो त ज़मीर खल शाइरी ऐं सहाफ़त में जदीद लाड़ा मुतारफ़ कराए केतिरा ई शागिर्द पैदा कया ऐं हू हिकु अज़ीम इंसान हो जेको साह जी आख़िरी घड़ी ताईं पंहिंजे प्रोफेशनल सां सचो रहियो। हिननि जो चवणु हो त संदसि कयल कलमी पोरे सबबि ई हू माण्हुनि जी दिलनि में अॼु बि ज़िंदा आहे। हिननि जो चवणु हो त ज़मीर खल घणपासी शख़्सियत हो जंहिं शाइरी, सहाफ़त ऐं पेंटिंग सां पाण मल्हायो। हिननि जो चवणु हो त ज़मीर सां मीडिया जी क़िस्मत जी देवी राज़ी हुई जो खेसि हिन वटि माण्हुनि जे मसइलनि खे बयानु करण सां गॾु लफ़्ज़नि जी जादूगिरी ऐं माण्हुनि जा मसइला बयानु करण जो कमाल जी महारत हुई। हिननि जो वधीक चवणु हो त संदसि जा दुनिया ऐं ॾुखनि, परेशानियुनि, तकलीफ़ुनि जो रूह सां गहिरो लाॻापो रहियो, जंहिंजो ई सबबु आहे त हिन खेसि पंहिंजी ज़िंदगी में ख़ुशियूं घटि ऐं तकलीफ़ूं वधीक ॾिठियूं। हिननि जो चवणु हो त ज़मीर खल अदब में बि पाण मल्हायो ऐं साबित कयो त हिन जी दिलि में करबला जे शहीदनि जे दर्द समायल आहे। हिननि वरसी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त हू पंहिंजा दर्द लिकाए मुस्कुराहटूं तक़सीम कंदो हो ऐं हिन में अहसास जी गहराई मौजूदु हुई। उन मौक़े ते उस्ताद ज़मीर खल जी ज़िंदगी ते ठहियल रिपोर्ट प्रोजेक्टर ज़रिए नशर करे ज़मीर खल जे कयल इल्मी, अदबी तोड़े सहाफ़ती ज़िंदगी खे भेटा पेश कई वई।